नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में कुझु वक़्तु पहिरीं जॾहिं नंढड़ा ॿारनि जे खाधे पीते जी शयुनि जो उरूज कोन हूंदो, तॾहिं गलियुनि में घंटियूं वॼाए जवर वेकिरो कंदड़ ईंदा हुआ, जेको गलियुनि में घंटियूं वॼाए ॿारनि खे खाधे जी शयुनि ॾे रुख ऐं पंहिंजो तवजह कराईंदा हुआ। जवर खे वेकिरो कंदड़ जवर में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शिकलूं ठाहींदा हुआ, जंहिंमें मोटरसाइकिल, मोर, तोतो, हार वग़ैरह, जेको ॿार वॾे शौक़ सां वठंदा हुआ। हिननि कारीगरनि खे उन वक़्त में सुठो रोज़गार मिलंदो हो, पर हिन जदीद दौर में जिते खाधे में जदीद शयूं अची वियूं आहिनि, जंहिंमें ट्राफियूं, चिप्स समेत मुख़्तलिफ़ शयूं अची वियूं आहिनि, जंहिंसां हिन जवर वेकिरो कंदड़ कारीगरनि जी कमाई में बि घटिताई थी वई है। 2 साल थी विया। दीन मशालो वशालो ठाहिण जो आहे, खंड आहे, ॿियो मशालो आहे, जंवर आहे, टाटरी आहे, टास पकी करण जी, ॿियो जंवर आहे। असां किलो लॻाईंदा आहियूं, वॾा नंढा सभु खाईंदा आहिनि। हिन में मोर ठाहींदो, दिलि, चिड़िया, मोटरसाइकिल, जेको चवंदा ठाहींदा। मोर आहे, चिड़िया, दिलि, हार, जेको चवंदा टिंगो आहे, झूलो, जेको चवंदा ठही वेंदो आहे। बसि हर को जंहिंजी दिलि तमना हूंदी आहे उहो चवंदा आहिनि। जी जिथे किथे वेंदो, खिपरे, मिरपुर, जिते वेंदा आहियूं उते रोज़ी ने सही है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।